भले शाम अची पुफी मूंखे वनवा में विहारे वञे मूंसां। असांखे को बि एतिराज़ न आहे अबा, बसि हिन मोए ॾेॾर खे तूं पाण मुंहुं ॾिजांइ। मां चवां थो मां कुझु इंसान थी, जेकर इंसान थींदे त घर में बि तुंहिंजी इज़त थींदी। पंहिंजो पाण खे ॾिस, सॼी उमिरि भॾनि में ज़िंदगी गुज़री थई ऐं वरी मूंखे थो चवीं त तूं सुधरी वञ। हेॾे ॻाल्हि त ॿुध, जॾहिं तोखे न ख़बर आहे मां हैवान आहियां, पोइ मुंहिंजी शादीअ में इहे शरारतूं छो थो करी? हा, शाम मां पुफीअ खे मोकिलींदुसि, मूं मन खे वनवाह में विहारे वेंदी। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾली मां, जेकॾहिं मुंहिंजी शादी में तो का बि शरारत कई, हितां अगवा कराए खणाए वेंदुसि ऐं ओसी ताईं तो मां हथ कोन कढंदुसि जेसि ताईं मूमल सां मुंहिंजी शादी नथी थिए। ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, मां इहा आख़िरी चकर सम्झायां थो, जेकॾहिं हाणे कुझु बि थियो न, कॾहिं बख़्श कोन कंदुसि। तूं अगवा कराई या माराए छॾी, ही शादी कॾहिं कोन करण ॾींदोसि ऐं कॾहिं कान थींदी शादी। मुआ, तूं त कॾहिं बि सणाई वाई नाहे कढी। अदी तूं जेतिरो हिन सां ॻाल्हाईंदी आहे न, ही ओतिरो ई वाद आहे। इन खां सुठो त तूं हिन सां ॻाल्हाए ई न। तव्हांजे ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे का। मुंहिंजे सीने ते बंदूक रखी ऐं मूंखे थो चवे त मां शादी कंदुसि। लीमो अञा मोह कोन्हे, जेसि ताईं मां जेरो आहियां इहा शादी मां कोन करण ॾींदुसि। ॾिसां मूंसां घोट कीअं थो थिए, लीमो मिठो मिठण सां आहे त खटो खटण सां आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।